अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोफ़ी पंजाबी ड्रामा जो ईंदा नई एपिसोड में छा थींदो आहे, छा थियण वारो आहे। छा सिकू वॾे चाकर खान खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो, छा चाकर खान सिकू जे ज़बान ते एतबार कंदो, छा हसीना बेगम सूरत जे धमकियुनि खां डिॼी वेंदी, छा रूंडो जेको आहे सो सिकू खे क़ाबू करे सघंदो। इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियों जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियों अवां ॿारनि ताईं वक़्तु में पहुची सघे। जो तव्हांजो सब्सक्राइब करण लाइ को बैलेंस कोन थो करे, बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़ ऐं पंहिंजो कीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। जीअं त मेगा सोफ़ी पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड में अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त सिकू वॾे चाकर खान खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो त जेको आहे चवंदो गुलनार खे ऐं उनजे भाउरनि खे जेको आहे उन कमीने जाबिर खान अगवा कयो आहे। इहे सॼो कमु जेको आहे जाबिर खान जा आहिनि। पोइ चाकर खान खां उनखां सुवाल पुछंदो, छा तोखे कहिड़ी ख़बर? त सिकू चवंदो उनखे सॼी ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे। चाकर खान चवंदो, छा तूं हुन सां गॾु हुएं? हाणे ॾिसण इहो दिलचस्प थियण वारो आहे। छा जेको आहे सिकू चाकर खान खे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदो त सॼी हक़ीक़त ॿुधाइण खां पोइ वॾे चाकर खान जो छा रिएक्शन हूंदो? अव्हांजो छा जेको आहे क़ीमती राय सॼी टिकट बाबति पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॿुधाईंदा। और ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त सूरत हसीना बेगम खे धमकाईंदी, चवंदी जेको आहे जेकॾहिं तो हवेली बाबति जेको आहे कुझु बि चयो, इन में कुझु हरकत कई त असां जेकॾहिं दुश्मनी कंदा आहियूं त उनखे तो निभाईंदा बि आहियूं। ऐं मां तोखे डिॼंदमि कोन, छो जो मुंहिंजे भाउ मूंखे बहादुरी सां जेको आहे सेखारी आहे। ओॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जाबिर कमीनो शख़्स हसीना बेगम ॾे कॉल कंदो ऐं हसीना खे चवंदो त हाणे सिकू जो दुश्मन थी वियो आहे। उहो जेको आहे त वॾे चाकर खान खे सॼी हक़ीक़त वञी ॿुधाईंदो। हाणे तुंहिंजे भाउ इन प्रिया वेल्डिंग ते जेको रूंडो आहे इन खे चओ त उहो सिकू खे क़ाबू करे ख़बर पएसि। जो त असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो कीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।